अरे बंगुला भली करे आए जियो आए। शाबस अथई 1971 खां पोइ अॼु मिलिया ऐं वरी खॿो नालो पियो खणी। अड़े चिड़ी वेझा मूंखे भली पाकिस्तान खान न चओ पाकन चओ। ख़ैर बांग्लादेश खान कहिड़ा हाल आहिनि? इते रखेंसि न ख़ैर लॻो पियो आहे। तूं ॾे हवाल पंहिंजनि छोकिरनि जो कीअं न। वॾो छोकिरो नालो छा आहे? हा पंजू कुशा। ॿियो डिघो बलोचो कीअं ऐं चरियाणो खैबरू कीअं ऐं सिंधू सुलछणे जो हवाल ॾे। अबा बंगुल खान न पुछ विढ़ी ढांगा थिया आहिनि पाण में ठहनि ई कोन था। कुसूर माण्हुनि जो अथनि। पंजूअ सां जो गॾु रहंदी आहे सो सॼो ॾींहुं थो कन भरेसि। उहो ई सबबु आहे जो पंजू ऐं सिंधू सॼो ॾींहुं विढ़िया वेठा आहिनि। अबा भाॼाईअ जा छो थो सूर ॿुधाई? मूंखे सभु ख़बर आहे। पाण वारे मसाले में ताणे बसि घणो वात न खोराए न। बंगुल भाउ ॿी वरी नई ॻाल्हि। चीन जो चकर हणी आई तुआरी भाॼाई। मोटी अची मूंखे पिस्ता बादाम अखरोट खैरपुर जा नर छुहारा खाराई। अबा 9 महीननि खां पोइ इहो गिलगितू थो अची ठकाव ॾिए। हाणे बांबड़ा पाए पियो घुमंदो आहे। सो मूंखे हाणे ख़ैर सां 5 पुट अथई। पाकन सिंधू ऐं पंजू छाते था पाण में अटकनि? आख़िर भाइर आहिनि। अरुभर माण्हू खिलाईंदा। अबा पंजूअ जे छोकिरनि खे पंहिंजी ॾाॾीअ हवा मथे में विझी छॾी आहे। सो उथी कखु ॿीणो न कंदा। पंजू बि 2-3 कलाक उथी कमुकार करे सॼो ॾींहुं या त वेठो थो पबजी खेॾे या इर्तगुल गाज़ियत वेठो ॾिसंदो। वरी सिंधू सबाझड़ो सॼो ॾींहुं कोडर कुल्हे ते होॾां पाणी वराईंदो होॾां पाणी वराईंदो। अबा शाबस अथसि। महिनत मज़ूरी करे पोइ बि अन्न जूं गुंदियूं भरे छॾींदो। वरी इहे पंजूअ जा छोकिरा मानियूं खायूं ओघरायूं वेठा ॾींदा। वक़्त खां अॻे ई गुंदियूं खपाए छॾींदा। अबा एॾी फ़क़ीराणी तबियत बि त न हलंदी न। छोकरनि पंहिंजनि खे जॾहिं पाण गॾु हूंदा हुआसीं मूंखे ख़बर आहे तॾहिं उफ बि न चवंदो। सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा हद हराम थी विया हूंदा। चई त बंगुल खान तूं बि सच थो। पर माणस अलाए छो अज़ल ऐं चप अथसि। चुरण पुरण ई कोन थी ॾिएसि। रहंदो कॾहिं कॾहिं पाणीअ खे छाब ॾियारे छॾेसि पोइ वेठो जलाल जा कलाम ॿुधे अंदर खे ठारे। मूंखे बि 2-3 दफ़ा दाह ॾिनई। अबा हिननि जी माउ जे अॻियां मुंहिंजी बि ज़ारी आहे। ॿी ॻाल्हि हे 2-3 ॾींहं अॻु छा थियो जो हिन सिंधू वारो जेको वॾो पुटु कोलाची आहे उनखे अध मथे में सूरु पियो। मूंखे हवालो ॾिनई त पोइ छोकर खे मथे में सूरु पियो आहे। मां चयो हाणे बलोचो बि सबाझड़ो आहे पंजूअ खे थो चवां। मां पंजूअ खे चयो अबा कोलाचीअ खे कंहिं डॉक्टर खे ॾेखार। सो पंजूअ छा कयो पंहिंजी माउ सां इहो हवालो कयईं। माणस हिकिड़ी वॾी प्लानिंग ठाहे हुनखे वरी किरोना में पिया इस्लामाबाद में हणनि त जीअं उते सिसकाए हिनखे मारनि। पोइ मां बि खणी ॾंडो खयो ईअं करणु कोन ॾिनो मान। चइबो त ईअं भला खैबरूअ जो को हवालो ॾे। खैबरू वॾो चालाक आहे। सभिनी भाइरनि सां सेटिंग में हूंदो आहे। अबा पुट जी जो औलाद न थियसि पर न्याणियूं सुलछणियूं अथसि। हिकिड़ी पंजूअ जे वॾे पुट लाहौरीअ सां परणाए ॾिनई। ॿी वरी पंजू वारे पुट कोहिस्तानीअ खे ॾिनई।
टी पंजू वारे पुट म्यावालीअ जे मारखोर खे ॾिनी अथई। हिकिड़ी चालाक छोकर वरी सिंधूअ जे पुट कोलाचीअ खे बि ॾिनई। हिकिड़ी वरी बलोच जे पुट कोटूअ खे बि ॾिनी अथई। सो सॼे ताॾे ते फैलियो वेठो आहे, उनखे कहिड़ो फिकिर आहे। अबा पाकन खान बलोचे जो त हवालो ॾे। अबा बलोचे जे खे वॾे पुट जो वॾो सदमो रसियो। अलाए कहिड़ा हिन जिन जा ॿचा लताड़िया हा। सो कॾहिं को छोकरो ग़ाइबु अथसि त कॾहिं को छोकरो ग़ाइबु अथसि। सफ़ा ॾुबिरो माचीस जी तीलीअ जहिड़ो थी वियो आहे, खटक खां बि परे थी वियो आहे। अबा पाकन खान अलाह सणाई कंदो, तूं बि मूं वांगुरु पंहिंजी जोइ ते कंट्रोल करे पोइ ॾिस कीअं थो तरक़ी करे। अबा हाणे झूनाइप में लॻे थो तूं मूंखे मिड़ई माराईंदे, पर सोचणो पवंदो, अलाह सभु सणाऊं कंदो। ठीकु आहे, वरी ॿी कचहरी बकाया वरी पोइ कंदासीं। चङो, अलाह हाफ़िज़।